वाह 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 जो फ्रूट पियो तो सही है। खीरा ॾिसे तो वाह वाह, वरी नारंगी सूफ़, हाय हाय। हाँ यार ये जरदालू अथसि छा इहो, जैतून अथसि जैतून, वाह वाह है। वाह जो सही मज़ो ईंदो जेको माण्हू इहो फ्रूट खाईंदो न, माशा अल्लाह। वाह जो सिंगारियो अथई अॾे खे। अड़े इहो छा आहे, गजरा थो ठाहे। वाह वाह का टल करे हिन खां फ्रूट खावां यार। छा बाबा छा आहे, ख़ैर काहे परेशान आहे? यार परेशान न आहे, हो ॾिस साम्हूं हुयो फ्रूट वारो, ॾिस ॾिस हुयो केॾो फ्रूट सिंगारियो अथई। हा माशाअल्लाह बाबा वीआईपी रखल अथव। हाणे मां माना परेशान आहे, पैसो कोन्हे, इहो फ्रूट खावां कीअं? सोचियुमि तूं हा मां सोचियुमि, कद त नंढड़ो थी, सोचियो ई कीअं? मुंहिंजे मथे छॾींदे न। हे बि सोच में गॾु थी उस्ताद बि। न न इहो उस्ताद परे जी असां पंहिंजो उस्ताद थोरो परे थी पाए, असांजे घर जी ॻाल्हि हले थी, पंहिंजी ज़ैफ़ानी ॻाल्हि आहे। ओए सब्जी वारे खे सिताड़ वो जेके माना 50 रुपए न माना सब्जी छा कंदासीं, फ्रूट खाऊं त ताक़त कयूं न। सब्जी वरी कीअं जा पैसा काॾो अचनि, अटे जा काॾो अचनि, काठियूं काॾो अचनि। हिकिड़ी शइ ताड़ी मां। छा ताड़ियो थी? ओ ये साम्हूं ॾिसे थो? हा सब्जी वारो आहे। हा सब्जी वारो आहे। हा बस इन रे आनो तू सिर्फ ॻाल्हि करण जो कमु मुंहिंजो आहे। कंदी छा हुते मूंखे सम्झाए सही। हा मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, या तूं छॿा हेठि टंगियल न, तूं सब्जी वटि मां छॿा चोराईंदोमांसि। अरे हा उहे रेड़ी हेठो छॿा टंगिया पिया अथसि उहो ई। इहो साम्हूं तोखे इहे छॿनि जी ख़बर कीअं पई? में चौपल मां जेको चोराईंदोमि न, माशाअल्लाह बाबा वॾो पैसो थींदो। हाणे मस्जिद में चौपल चोराईंदो हा, आहियां, मां बि चवां तो वटि पैसो काॾों थो अचे। हल ठीकु आहे, आयूं त ॻाल्हि साॻी आहे, मिड़ई पुट हूअं ई पी ते वेंदो। पाणे ख़बर थी। हाणे ॻाल्हि ॿुध, मां हाणे इन सब्जी वारे सां ॻाल्हायईं तूं हेठों छॿा चोराए वञेसि, पोइ वरी जेको आहे मां सब्जी न वठंदोमांसि, पोइ छॿा विकिणी वरी पोइ फ्रूट था वठूं। ईअं कयूं था न। हलियो 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 अच अच हल हल हलिया हलिया हलिया। भाई अस्सलाम वालेकुम। भाउ हेॾे ख़्यालु कर यार, छा थियो थी? घणे किलो आहिनि टमाटा? टमाटा सस्ता आहिनि भाउ, 120 रुपया। ऐं गोगड़ू घणे किलो आहिनि? 30 रुपया 50 में 2 किलो। रिआयत कर न मामा, कुझु त रिआयत कर न। शाम जे पारा 160 रुपया हलनि था, 80 रुपए किलो हले तो, 50 में 2 किलो ॿियो छा मुकारो बि कया आहिनि। हे माना गोगड़ू आहिनि न? हा गोगड़ू आहिनि। अला सही सही। हे मटर आहिनि? हे मटर आहिनि मटर। धाणा बि अथई माना? हे तोर आलू तोर 2.5 किला। गोगड़ू भला आहिनि यार, गोगड़ू भला आहिनि। 2.5 किला? हा 2.5 किला। हेॾे मिटी त न कर न, हा छा कॾहिं न हलाई थी जा रेड़ी। देखाया तो मुंह तो ॾिठा आहिनि बाबा, VIP माल तूं तोर न। माशाअल्लाह माशाअल्लाह, माण्हू आहे मश्किरो आहे। हे स्टाइल आहे माना तुंहिंजो, हे सभु तुंहिंजा माना दीवाना न पाड़े वारा। हे मुंहिंजा वरदा आहिनि, ग्राहक हाणे छट पींदा न। हा किलो 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 रेडी खाली। हा पैसा बि रोक ॾिनी उधर। ॿुध हे हाणे घणा थिया? हिन जो 2.5 किलो जो 120 थींदा, 100 ॾे। ले भाउ ॾे 80 रुपया हलनि था, 100 रुपया ॾे। ॾे न खा, महांगियूं आहिनि। होॾे 80 रुपए किलो था हलनि, ॾे 80 रुपए में ॾे न। 80 रुपए में? हे 80 रुपए में किलो था हलनि टमाटा, हे हलनि था 80 में 2.5 किला। हे 80 में 2.5 किला? हा ॿियो छा हले? छोरो वियो न। हा न न तोसां न आहियां, रिआयत कर न मामा। इन को ते किराए ते नथी थी दिल पर। कुझु छॾे ॿा ॿुधाईंदो। अरे एॾी कमाई हुजे त शेव करायो, अथी ॾाढी थी 50 रुपए तो बचे जो शेव करायो, लानती रे। हाणे पाण बेईमान आहे, तो 1000 200 बचनी था रोज़, तूं शेव कराए न पंहिंजी। हाणे ॾियां या न ॾियां ॻाल्हि 80 में 2.5 किला ॾींदे या न ॾींदे ॻाल्हि कर। हा पोइ वॾा चो तो हाणे कुटे चो तो हल छा भला चओ, छा कंदे तूं चओ? हेॾे अच गुज़ारी कर त मज़ो ईंदे। न वॾा चो तूं। साईं अस्सलाम वालेकुम। साईं असल में मसइलो इहो आहे साईं, हे मुंहिंजो पुटु आहे, हिन जी तबियत ख़राबु हुई, डॉक्टर खे ॾेखारियोमांसि, पैसा सॼा खपी विया, ऐं छॿा बि मां शौक़ में वरिता हिन जे लाइ। हाणे त असांजो किरायो खुटी पियो आहे, छॿा विकिणूं था तव्हां वटि। साईं चोरी जा न आहिनि साईं, तुंहिंजी मर्ज़ी, अच बा अॻिते ॾिसो अचो। साईं अस्सलाम वालेकुम।
साईं असां मुसाफ़िर आहियूं असल में मुंहिंजो नंढो बीमार हुयो अस्पताल में ॾेखारे मां पैसा सॼा होॾे खपी विया हे छॿा बि मां शौक़ु सां वरिता पर हाणे विकिणूं था तव्हां वठो त ॾियूं नवां छॿा अथव साईं साईं ॾिसो साईं क्वालिटी ॾिसो न VIP अथव साईं VIP छॿो अथव साईं तव्हांजी मर्ज़ी हल अॻिते ॾिसूं निभागा साईं अस्सलाम वालेकुम साईं छा हाल आहे साईं मुंहिंजो नंढो बीमार हुयो असल में अस्पताल विया त दवा वरितीसीं पैसा सॼा खपी आहे वरितमि बि मां शौक़ु में हाणे किरायो कोन्हे साईं शइ भली अथव तव्हां वठो त ॾियूं तव्हांखे हे साईं असां वरिता 14 ते वरितासीं न भाउ 14 ते वरिता साईं हा छॿा भला अथव साईं ज़बरदस्त पको छॿो अथव जेको आहे न असां वटि साईं मजबूर हुई हिन खे वठो साईं ग़रीब हो साईं दुआ कंदासीं किरायो कोन्हे न हा न साईं 1400 रुपया हिन ते लॻा डॉक्टर 1400 रुपया दवाउनि जा वरिता साईं हा न हाणे किरायो असांजो 300-400 रुपया किरायो काॾो अचे वठंदव साईं न इलाज त कराए आयो मोकार मले आयो मां त साईं हा तव्हांजो इलाज माना ॿियो आहे साईं असांखे किरायो कोन्हे घर पुॼूं तोखे वरी इलाज जी आहे न साईं मज़ाक कयो था असां ग़रीब माण्हू तव्हांखे स्कूटर आहे सयूं पाण खे हा पराई गाॾी वरी मोचड़ा खाराए असांखे ॾेखार हा बसि कोन अथसि न भोग करे त मामा हल हा हेॾी हली आहे चल न इहा हलो उस्ताद अस्सलाम वालेकुम साईं छा हाल आहे उस्ताद असल में मां हिन खे दवा वठी ॾिनमि बीमार हुयो ऐं ॿियो कुझु ज़रूरी सामान बि वरितोसीं मानी बि खाधीसीं परे जाऊं साईं मांजीपुर जाऊं असां हाणे किरायो कोन्हे बस जो वरितमि बि मां शौक़ु खां पर हाणे असां चऊं था विकिणी घर त पुॼूं न सिज लहे थो असां 12 ते वरिता तूं जेके ॾे मजबूर हूं असां साईं शइ सुठी थी पको थी हेॾे ॾिस केॾो पको आहे चेक करे ॾेखारींदो न ॾिस 500 अबा वटि बिस्मिल्लाह आहे बसि पहिरियों गिराक तूं हा साईं बसि हा महिरबानी हा बसि अचो हाणे अचो हलो बसि न निकिरी वञे बसि हा अचो हली मूंखे ॾे काॾे के पैसा हा वाह 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 कमु भलो थी वियो हाणे मञियो मां यार वाकई अथी सलाम मुंहिंजो मां वरी चवां पियो 2-3 ॼणा आहिनि मथां हेठो छोड़े त ईअं पकड़िजी पए मार खाऊं वाकई मुंहिंजो पुट आहे मञियो मां हाणे हलूं फ्रूट वाली वठूं वरी खणी हलाए कमाईंदड़ पुट प्यारो हूंदो आहे 500 कमाए ॾिना केला बि वठूंसि था ऐं सूफ़ बि वठूंसि था नारंगियूं बि वठूंसि था माणे जे लाइ बि वठूं था मोशे न थी साग पली खाए थो ॾींहं राति निभागा अचो हाणे हलो फ्रूट वारे ॾे